ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 88 जे बे भाग में ॾिठो त कहिड़ी रीत बोलो भगवान यानी कि भगवान शिव भस्मासुर के वरदान ॾेई पाण ही उन जे डप खां भॼण लॻे थो। छो त भस्मासुर सोचियो त पहिरियां ई पंहिंजे इन वरदान खे आज़माया त इहो वरदान सचो आहे या न। तंहिं करे शिव भोले जे मथां उन वरदान खे आज़माइण लॻो ऐं ॿी मन में इहा इच्छा हुअसि त हू माता पार्वतीअ खे हथु करे। बहरहाल भगवान शिव चो तरफ़ घुमंदो फिरंदो जॾहिं अची भगवान विष्णु वटि पहुतो, तॾहिं का दिलि में साह पयसि ऐं भगवान विष्णु तंहिं खां पोइ पंहिंजी माया सां भस्मासुर खे भरमाए उन जो सत्यानाश करे छॾियो। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो अध्याय 89 शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे भर्गु रखेश्वर जो लक्ष्मीपतिअ जी छातीअ ते लत हणणु। श्री सुखदेव जी चयो, हे राजा परीक्षित, हिकिड़े वक़्तु भर्ग ऐं ॿियनि 7 वखेश्वरनि सरस्वतीअ जे किनारे ते पाण में ज्ञान वार्ता पए कई त किन रखेश्वरनि भर्गु रखेश्वर खां पुछियो त महाराज, ब्रह्मा विष्णु ऐं महादेव जी टिनी मां कहिड़ो वॾो आहे? इहा ॻाल्हि ॿुधी कंहिं महादेव जी ऐं कंहिं विष्णु ऐं कंहिं ब्रह्मा जी वास्ते ॿुधायो। तॾहिं भर्गु रखेश्वर चयो त उन्हनि टिनी देवताउनि मां जो देवता पंहिंजो क्रोध खिमिया करे ऐं बुराईअ जी आयूज़ भलाई करे, तंहिंखे उत्तम सम्झणु घुरिजे। मां वञी सभिनी जी परीक्षा वठां थो। ईअं चई भर्ग रखेश्वर उतां उथी ब्रह्मा जी जी सभा में हलियो वियो ऐं बिना दंडवत करण जे ब्रह्मा जी जे साम्हूं रूबरू वञी वेठो। हिन जी अहिड़ी हालत ॾिसी सभई रखेश्वर ऐं ब्राह्मण जेके उते वेठा हुआ से अजब में पिया ऐं ब्रह्मा जी बि क्रोध में भरिजी भर्ग ॾांहुं निहारे श्राप ॾियणु घुरियो, पर पंहिंजो पुटु ॼाणी कुझु न कुछियो। जॾहिं भर्गु रखेश्वर ब्रह्मा जी खे रजो गुण जे वस सम्झी पाण ते क्रोध कंदो ॾिठो, तॾहिं उतां उथी कैलाश पर्बत ते जिते श्री गौरी शंकर रहियो थे उते वियो। जॾहिं भोलानाथ भर्ग रखेश्वर खे ईंदो ॾिठो, तॾहिं उथी बीठो ऐं हथु डिघो करे गॾिजण पायो, पर रखेश्वर शिवजीअ खे चयो, तूं पंहिंजो कर्म ऐं धर्म छॾे मसाण में वेठो आहीं, तंहिं करे मूंखे न छू। इहा अपमान जी ॻाल्हि ॿुधी गौरीपति कांवर जी त्रिशूल खणी भर्ग रखेश्वर खे मारणु पायो, पर माता पार्वती हथ जोड़े वेनती कई त हे महाराज, हे रखेश्वर तव्हांजो नंढो भाउ आहे, तंहिंजो ॾोह कृपया खिमिया करियो। जॾहिं श्री पार्वतीअ जे चवण सां भर्ग रखेश्वर जो प्राण बचियो, तॾहिं हू भोलानाथ खे तमो गुण जे वस ॾिसी उतां विष्णु भॻवान जी परीक्षा वठण वास्ते वैकुंठ ॾांहुं वियो। उहो वैकुंठ धाम कहिड़ो आहे?
जिते सूरज ऐं चंद्रमा जो प्रकाश न हुअण ते बि राति ॾींहुं हिकु जहिड़ी रोशनी रहे थी ऐं उते जी सारी ज़मीन सोन ऐं रत्ननि सां जरियल आहे। 12 ई महीना उत्तम उत्तम फल ऐं ख़ुशबूदार फूल ऐं तुलसीअ जा वण लॻल रहनि था। चङा तलाउ ठहियल आहिनि जिन जे किनारनि ते केतिरनि क़िस्मनि जा पखी मिठियूं मिठियूं ॿोलियूं पिया कनि। जॾहिं भृगु रखेश्वर बिना ख़तरे अंदरि महल में जिते भॻवान विष्णु रतन जरियल पलंग ते सुम्हियो पियो हो ऐं लक्ष्मी माता संदसि चरण दॿाया थे, उते वञी हिकिड़ी लत भॻवान जी साॼे पासे छातीअ में हईं। तॾहिं वेंकटनाथ जाॻी रखेश्वर खे ॾिसी उन जे पेर खे ज़ोर ॾियणु लॻो ऐं चरणनि ते किरी वेनती कई, हे दजराज, मुंहिंजो अपराध खिमिया करियो। मुंहिंजी छाती तमामु सख़्तु आहे, तंहिं करे तव्हां जे कोमल चरण खे ज़रूरु एज़ाउ आयो हूंदो। हे भृगु रखेश्वर, तव्हां दया करे मुंहिंजे लोक पवित्र करण लाइ हिते अची हीअ जा लत हई आहे। उन चरण जो निशान सदाईं मां पंहिंजी छातीअ ते क़ाइमु रखंदसि। उन में मूंखे का लॼ कान्हे। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, जॾहिं भृग रखेश्वर अहिड़ी निवृत भॻवान जी ॾिठी ऐं मिठा वचन ॿुधा तॾहिं फिको थी उन जी स्तुति करणु लॻो। लत हणण वक़्तु लक्ष्मी मन में क्रोध कयो हो, पर वेंकटनाथ जे डप खां रखेश्वर खे को श्राप न ॾिनो। त्रिभुवनपति भृग रखेश्वर जी पूजा करे उन खे मोकल ॾिनी। तॾहिं सरस्वतीअ जे किनारे ते अची टिनी देवताउनि जो हाल पंहिंजनि दोस्तनि खे ॿुधायो। इहो हाल ॿुधी सभई रखेश्वर ॿियनि देवताउनि जी पूजा छॾे विष्णु भॻवान जो सुमिरण ऐं ध्यानु सचे मन सां करण लॻा। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो अध्याय 89 जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हां जो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।